بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر صدق الله مولانا العلي العظيم. الله أكبر الله أكبر لا إله إلا الله الله أكبر ولله الحمد. रसूल अकरम आदि आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया ज़य्यिनु अयादकुम बितकबीर, पंहिंजे ईद के सिंगारियो तकबीर पढ़ण सां। ईद जो सिंगार नवा कपड़ा पाइण नाहे, खुशबू लगाइण, अतर सिंगार करण ईद जो सिंगार नाहे। मदीने वाले मीर फरमायो त ईद जो सिंगार तकबीर पढ़ण। ऐं जेमल मुसलमान गॾिजी तकबीर जो आवाज़ बुलंद कनि था, अल्लाह ताला फरिश्तनि खे ॾेखारे ख़ुशी जो इज़हार कंदो आहे। सुभान अल्लाह। अचो त सभई गॾिजी पंहिंजे ईद खे सिंगारियूं। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। अज़ीज़ान मोहतरम, अल्लाह के पाक का कलाम जा कुरान मजीद की नंढे में नंढी सूरत तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। रब करीम फरमायो त इन्ना अअतैनाकल कौसर, ए मुंहिंजा महबूब बेशक असां तोखे कौसर अता करे छॾियो आहे। सुभान अल्लाह। फसल्लि लिरब्बिका वन्हर, को पंहिंजे रब जे ख़ातिर नमाज़ पढ़ ऐं कुर्बानी कंदो रह। इन शानिअक हुवल अब्तर, बिलाशक जेको तुंहिंजो दुश्मन आहे उहो निपुटो रहंदो, उहो बेआबरू रहंदो। तुंहिंजी इज़्ज़त अल्लाह ताला आला ऐं बाला करे। सुभान अल्लाह। हक़ सोना कुरान मजीद की इन सूरह करीमा के अंदर अल्लाह पंहिंजे हबीब सां मुखातिब थी फरमायो त इन्ना अअतैनाकल कौसर, हबीब असां तोखे कौसर अता कयो आहे। कौसर पर वज़न नौफल, खैर कसीर जी माना में ईंदो आहे। यानी अहिड़ी शइ जेका ॻणे न सघिजे उन खे कौसर सॾिबो आहे। मस्जिद जा खंबा तव्हां ॻणी सघो था त 1 2 3 4 5। मस्जिद जा दर दरियूं तव्हां ॻणे सघो था, इन खे कौसर न सॾिबो। मस्जिद में माण्हू केतिरा आहिनि इन्हनि खे तव्हां ॻणे सघो था, इन खे कौसर न चइबो। वणनि जा जेके मस्जिद में वण बीठा आहिनि, इन वणनि जा पन केतिरा आहिनि तव्हां ॻणे सघो था, इन खे कौसर न सॾिबो। कौसर उन खे सॾिबो आहे जंहिंखे ॻणे न सघिजे, शुमार करे न सघिजे। अल्लाह फरमाए थो हबीब असां तोखे जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि इहे ॻणण खां ई घटियूं आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुज़ूर खे उम्मत मिली, सभिनी नबियनि जूं उम्मतूं हिक पासे, मुस्तफा जी उम्मत सभिनी खां घटि। सुभान अल्लाह। सभिनी नबियनि खे असहाबी मिलिया, पर कंहिं नबीअ जा असहाबी एतिरा कोन हुया जेतिरा मदीने वारे साईं जा। सुभान अल्लाह। हर नबी जे उम्मत में वली गौस कुतुब कलंदर थिया, पर कंहिं नबीअ जी उम्मत में एतिरा वली न थिया जेतिरा मुस्तफा करीम जी उम्मत जा वली थिया। सुभान अल्लाह। कौसर जी माना आहे कंहिं नबीअ जी खे एतिरा मौजज़ा न मिलिया जेतिरा मदीने वारे साईं खे मौजज़ा मिलिया। सुभान अल्लाह। कंहिं नबीअ जी उम्मत खे अल्लाह ताला उहो शर्फ, उहो मान, उहो मकाम, उहो इज़्ज़त, उहो दर्जो न ॾिनो जेको मुस्तफा करीम जी उम्मत खे रब दर्जो ॾिनो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रब्बना इन्ना अअतैनाकल कौसर, महबूब तोखे खैर कसीर सां ॾेई छॾियो आहे। सुभान अल्लाह। लफ्ज़ है इन्ना आतैनाक,
महबूब खास तोखे काफ वाहिद जेला हुंदो अकेले तुझी जात के सही नेमतूं ॾेई छॾियूं आहिनि इन नेमतुनि में ॿियो केर बि तोसां शरीक बि न आहे अहिड़ियूं नेमतूं कंहिंखे न मिलियूं आहिनि जेके मुस्तफा तोखे मूं अता करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे मुस्तफा करीम के रब खैर कसीर अता फरमायो उन्हें खैर कसीर मजा कौसर मजा हिकड़ी मुराद जन्नत जी नहर कौसर सुभान अल्लाह जे जो पानी खीर का अच्छो माखी का मिठो गड़न का सफेद गड़न का वधीक शफाफ उन नहरे कौसर के किनारे ते एतरा प्याला रखियल आहिनि जेतिरा आसमान जा तारा आहिनि सरकार फरमायो त जॾहिं मुंहिंजा उम्मती प्यासा उजारा ईंदा त मां मोहम्मद करीम पंहिंजे हथनि सां उन्हनि खे कौसर जा प्याला भरे भरे इन्ना तोइनाकल कौसर हबीब इहो कौसर असां ख़ासि तोखे अता करे छॾियो आहे न आदम खे मिलियो न नूह खे मिलियो न इब्राहिम खे मिलियो न ईसा खे मिलियो न मूसा खे मिलियो कंहिं नबीअ खे कौसर न मिलियो कौसर मिलियो त तुंहिंजे मुंहिंजे नबी मिठे मोहम्मद ऐं कौसर जी हिकिड़ी माना आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणी जन्नत की मालिकानी सैयदा फातिमा ज़हरा सुभान अल्लाह या न्याणी जेका मुस्तफा करीम के अल्लाह तबारक व तआला ता फरमाई इन जो नालो भी कौसर इन आयत में सूरत जो शान नुज़ूल इहो आहे जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन के पुट जाओ अञा नंढड़ो हुयो त शहज़ादो गुज़ारे वियो हुजूर जन जो पुट वफात करे वियो हुजूर जन बच्चो सिकी लॻो गुज़ारे वियो तव्हांखे ख़बर आहे त बच्चे जी जुदाई अबे खे दिलि खे ॾुकड़ साईंदी आहे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे पंहिंजे पुट जी वफात जो ॾुख पहुतो मस्जिदुल हराम जा हुजूर जन निकिता पे बाब बनी शैबा खां हुजूर जन ॿाहिरि निकिता त हिकिड़े काफ़र पुछो त इहो केरु निकिरी वियो दरवाज़े मां केरु निकितो त ॿिए काफ़र जेको हुजूर जो दुश्मन हो मुखालिफ़ हुयो उन चयो त अबतर निकिरी वियो अबतर माना जंहिंजो पुटु मरी वञे जेको निपुटो आवटो हुजे जंहिंजो को औलाद न हुजे जंहिंजो पोयों नसुल न हुजे जंहिंजो पोयों यादि करण वारो न हुजे उनखे अबतर सरबो आहे त उन काफ़र उन मुखालिफ़ उन दुश्मन चयो त जेको हींअर मस्जिदुल हराम जे दरवाज़े मां निकितो सो अबतर हुयो यानी जंहिंजो पुटु गुज़ारे वियो आहे हिकिड़ो बच्चे जी जुदाई ॿियो दुश्मन जो मेहणो हुजूर जन खे दिलि में ॾुख पहुतो हुजूर जन घर आया उन घड़ी बीबी फातिमा ज़हरा जी विलादत थी सुभान अल्लाह उन ॾींहं ते उन घड़ीअ में न्याणी ॼाई अल्लाह ताला कुरान जी या सूरत नाज़िल कई इन्ना तोइनाकल कौसर महबूब तुंहिंजो बच्चो जेकॾहिं वफ़ात करे वियो आहे गम न कर असां तोखे कौसर याने फातिमा ज़हरा जे नाले न्याणी सुभान अल्लाह जेकी चवनि था तुंहिंजो रसूल बाक़ी न रहंदो तुंहिंजो ज़िक्र बाक़ी न रहंदो तोखे यादि करण वारो केरु बाक़ी न रहंदो छो त पुटु तुंहिंजो गुज़ारे वियो आहे या रसूल अल्लाह इहे जेके दुश्मन आहिनि इहे ख़ुदि निपुटा आवटा रहंदा इन्हनि जो ज़िक्र ख़तम थी वेंदो क़यामत ताईं मुस्तफा जो ज़िक्र जारी सुभान अल्लाह अल्लाह अकबर अॼु उहे जेके दुश्मन हुआ न ताने ॾियण वारा उन्हनि जो औलाद ख़तम थी वियो उन्हनि जो नालो यादि न रहियो उन्हनि खे को यादि करण वारो न आहे पर मुंहिंजे मुस्तफा जो ज़िक्र अॼु बि बांगे जी बांग में ख़तीब जे ख़ुतबे में अज़ान में निमाज़ में हर जाइ ते जिते ॾिसंदो ज़मीन आसमान में मुंहिंजे मुस्तफा जो ज़िक्र जारी आहे सुभान अल्लाह तेसी निमाज़ी जी निमाज़ मुकम्मिल न थींदी जेकी जेसी ताईं मुस्तफा जो ज़िक्र न कंदो निमाज़ पढ़ी अतहियात पढ़ी तो छा कंदा आहियो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व
कल कौसर हबीब असां तो के कौसर ॾेई छॾियो आहे तुंहिंजे हवाले करे छॾियो आहे सुभान अल्लाह हेॾी वॾी नेमत मिली आहे हाणे इन जे शुक्र अदायगी में तोखे ॿ कम करणा आहिनि महबूबा तोखे ॿ कम करण जो मां रब आर्डर थो ॾियां फसल्ले ले रब्बिक पंहिंजे रब जे ख़ातिर निमाज़ पढ़ पंहिंजे रब जे लाइ निमाज़ पढ़ निमाज़ जो अल्लाह ताला क़ुरान में हुकुम ॾिनो पंहिंजे महबूब खे हेतिरा इनाम हेतिरियूं नेमतूं तोखे मिलियूं आहिनि महबूब जी शुक्र अदायगी में हिकिड़ो निमाज़ पढ़ वन हर ऐं कुर्बानी कर जेॾियूं वॾियूं नेमतूं आहिनि न उनजो शुक्र बि होॾो वॾो अदा करणो आहे उन जूं ॿ सूरतूं आहिनि हिकिड़ो निमाज़ ऐं ॿियो कुर्बानी ऐं निमाज़ूं 5 फर्ज़ आहिनि पर जे हिन सूरत में जे निमाज़ जो ज़िक्र आहे उहा निमाज़ अथव ईद उल अज़हा वारी जे निमाज़ लाइ जो असां सभु गॾु थिया आहियूं फसल्ले ले रब्बिक निमाज़ पढ़ पंहिंजे पालनहार जे लाइ पंहिंजे रब जे ख़ातिर पंहिंजे रब जी रज़ा जे लाइ निमाज़ पढ़ ऐं निमाज़ पढ़ी पोइ छा कर वन हर वञी कुर्बानी कर महबूब तो निमाज़ ईद जी पढ़ी तो कुर्बानी कई मूं रब जो तोसां वाइदो आहे इन शानिअक हुवल अब्तर तुंहिंजो दुश्मन बे औलाद रहंदो तुंहिंजो दुश्मन नस्ल फरीद रहंदो तुंहिंजो दुश्मन दुनिया तां मलिया मेट थी वेंदो तुंहिंजो ज़िक्र क़यामत ताईं जारी सारी अज़ीज़ान गिरामी हुज़ूर जे तवस्सुल सां हुज़ूर जी उम्मत खे बि इन 3 ॻाल्हियुनि जो हुकुम ॾिनो वियो आहे हिकु निमाज़ पढ़ण जो ॿियो कुर्बानी करण जो निमाज़ मुस्लमान जी निशानी आहे निमाज़ ईमान जी अलामत आहे निमाज़ इस्लाम ऐं कुफ्र जे विच में फ़र्क़ु करण वारी आहे निमाज़ जन्नत जी कुंजी आहे निमाज़ बहिश्त जो सर्टिफिकेट आहे निमाज़ पढ़ण वारे जे लाइ मदीने वारे साईं फरमायो त खम्स सलातिन इफ्तरज़हुन अल्लाहु अलल इबाद 5 निमाज़ूं आहिनि जेके अल्लाह पंहिंजे बांदनि ते फ़र्ज़ करे छॾियूं मन अद्दाहुन लिवक्तिहिन जेको पूरे वक़्त ते निमाज़ पढ़े वतम रुकूअहुन व खुशूअहुन व खुदूअहुन निमाज़ पढ़े पर खुशूअ सां खुज़ूअ सां दिल जे हाज़िरी सां सुहिणे नमूने सां ठाहे निमाज़ पढ़े कानत लहू नूरन व बुरहानन व निजातन यौमल क़ियामह जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो निमाज़ी उथंदो उनजो चेहरो चिमकंदड़ ऐं रोशन सुभान अल्लाह निमाज़ी जो चेहरो रोशन हूंदो ऐं साईं फरमायो त उनजे हथ में बहिश्त जो चिठो हूंदो उनजो आमाल नामो साॼे हथ में मिलंदो ऐं क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम तव्हांजा वुज़ूअ जा 5 उज़वा चमकंदड़ रोशन ॾिसी सुञाणंदुसि त ही मुंहिंजा उम्मती आहिनि उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी पर जंहिं निमाज़ न पढ़ी जंहिं 5 वक़्त निमाज़ न पढ़ी ऐं अल्लाह जे दर ते हाज़िर न थियो लम यकुन लहू नूरन वला बुरहानन वला निजातन यौमल क़ियामह क़यामत जे ॾियारे बेनिमाज़ी जे चेहरे ते नूर न हूंदो क़यामत जे ॾियारे बेनिमाज़ी जे हथ में चिठो जन्नत जो न मिलंदो क़यामत जे ॾियारे बेनिमाज़ी जे लाइ निजात ऐं छोटकारो न हूंदो व यकून मा कारून व फिरऔन व हामान व उबय इब्न खल्फ़ बेनिमाज़ी क़यामत जे ॾियारे कारून सां फिरौन सां हामान सां उबय इब्न खल्फ़ जहिड़नि कटनि काफ़रनि सां गॾाए उनखे दोज़ख में मोकिलियो वेंदो निमाज़ी मुस्तफ़ा करीम सां गॾिजी जन्नत मुसलमानो 5 वक़्त निमाज़ फर्ज़ आहे निमाज़ छॾणी न आहे निमाज़ छोटकारे जो ॾिठो आहे अॼु भलारे ॾियारे ईद जे बारे ते अहद कयो त इंशाअल्लाह 5 वक़्त निमाज़ पढ़णी वधे खणो चओ इंशाअल्लाह 5 वक़्त निमाज़ पढ़णी फसल्ले लिरब्बिक वनहर पंहिंजे रब जे ख़ातिर निमाज़ पढ़ो ऐं ॿियो कमु ही कयो जो कुर्बानी कयो जेके मालदार आहिनि जंहिंखे अल्लाह ताला पैसे जी तौफ़ीक़ ॾिनी आहे साहिब निसाब आहे
उन्हें ते कुर्बानी करण वाजिब आहे। जेको ताकत जे हूंदे पैसे जे हूंदे कुर्बानी न करे, साईं फरमाइनि था फला युकर्रिबन मसाक मुसल्लाना, उन्हें के चओ त असांजे ईदगाह जे वेझो बि न अचे। जेको ताकत हूंदे कुर्बानी नथो करे। ऐं असां बि सगोरन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, ही कुर्बानी छा आहे जंहिंजो तव्हां असांखे हुकुम ॾिनो आहे? इहा कुर्बानी कहिड़ी शइ आहे? मदीने वारे साईं फरमायो सुन्नत अबीकुम इब्राहीम, तव्हांजे वॾे हज़रत इब्राहीम जी सुन्नत आहे। जीअं इब्राहीम खलीलुर रहमान पंहिंजे रब जी रज़ा जे ख़ातिर पंहिंजे बच्चे इस्माईल अलैहिस्सलाम खे रब जे रस्ते में कुर्बान करण जे लाइ लेटायो हुयो, पंहिंजे बच्चे जी कुर्बानी ॾियण जे लाइ तयार थी वियो हुयो। इहा कुर्बानी इब्राहीम खलील जी सुन्नत आहे। उन जे सदाकत खे ॾिसी, उन जे सचाई खे ॾिसी अल्लाह ताला जन्नत मां दुंबो मोकिलियो, जेको दुंबो कुर्बानी में घुसिजी वियो, बच्चो इस्माईल बची वियो। सरकार फरमायो त सुन्नत अबीकुम इब्राहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ालू फमा लना फ़ीहा या रसूल अल्लाह, असहाबन जो या रसूल अल्लाह या असांजे वॾे हज़रत इब्राहीम जी सुन्नत आहे, पर इन में असांखे मिलंदो छा? फ़ाइदो कहिड़ो थींदो? अजुर कहिड़ो मिलंदो? कुर्बानी कयूं उन जो असांखे नफ़ो कहिड़ो मिलंदो? वो मदीने वाले साईं फरमाए कुल शअरतिन मिन सूफ़ हसना, जेकॾहिं तव्हां दुंबे जी कुर्बानी था कयो त दुंबे जे बदन ते जेतिरियूं पशम जूं तंदूं आहिनि, तंद जे बदिले में तव्हांखे नेकी जो सवाबु मिलंदो। ऐं जेकॾहिं बकरी या गऊ या कंहिं बि जानवर जो तव्हां कुर्बानी कयो था, उन जे जिस्म ते जेतिरा वार आहिनि, वार जे बदिले में तव्हांजे दफ़्तर में नेकी जो अजर ऐं सवाबु लिखियो आहे। सुभान अल्लाह, केतिरा वार हूंदा हिकिड़े हिकिड़े जानवर जे बदन में, ऐं कुर्बानी करण वारे खे वार जे बदिले में हिकु नेकी मिले त सौदो सस्तो आहे या महांगो आहे? जेॾीमहिल नबी जी न्याणी हज़रत सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा कुर्बानी करे पई त हुजूर जन फरमाया त या फातिमा कूमी इला उज़हियतिक फशहदीहा, ए फातिमा तुझी कुर्बानी जो जानवर जेॾीमहिल ज़िबह थिए त तूं उन वटि बीहंदी कर, उन जे करीब बीह। जेॾीमहिल जानवर खे सीर विधी वञे त कुर्बानी करण वारो उन जाइ ते मौजूद हुजणु खपे। फ़इन्न लक बिअव्वल क़तरतिन तक़तुर मिन दमिहा ऐं युग़फ़र लक मा सलफ़ मिन ज़ुनूबिक, जेॾीमहिल कुर्बानी जे जानवर खे सीर विझबी आहे, उन जे खून जो कतरो पहिरियों कतरो ज़मीन ते किरंदो आहे त उहो कतरो ज़मीन ते पोइ पहुचंदो आहे। कुर्बानी करण वारे जी गुज़िरियल सारी ज़िंदगी जा गुनाह अल्लाह ताला पहिरीं माफ़ करे छॾींदो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर व लिल्लाहिल हम्द, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर व लिल्लाहिल हम्द, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर व लिल्लाहिल हम्द। मदीने वाले साईं फरमायो इन्नहु युजा बिलहमिहा व दमिहा तूदर फी मीज़ान हसनातिक 70 मिरफा। कुर्बानी करण वारा जेॾीमहिल तूं कुर्बानी करीं थो, इन जानवर जो गोश्त, इन जो रक्त, इन जा वार, इन जा खुर, इन जा सिंग क़यामत जे ॾियारे 70 गुना वज़नी बढ़ाए तुंहिंजे अमलनि में तोड़िया वेंदा। मसलन तव्हांजी बकरी जेका तव्हां छेलो ज़िबह था कयो, हिकु मण जो आहे त इन मण खे 70 गुना कयो, माना 70 मण अमलनि सालिहनि जो वज़नी वधी तव्हांजे अमलनि सालिहनि में तोड़ियो वेंदो। पोइ हज़रत सैयदा फातिमा ज़हरा साईं अर्ज़ कई या रसूल अल्लाह हाज़ा ले आले मुहम्मद ख़ासतन फ़इन्नहुम अहलुन लिमा खुस्सू बिही मिनल ख़ैर, या रसूल अल्लाह
ये जेके कुर्बानी जा फज़ाइल तव्हां बयान था कयो पिया छा इहे बि फातिमा जे लाइ तव्हांजे घराणे जे लाइ तव्हांजे अहल बैतन जे लाइ ख़ासि आहे या उम्मत जे लाइ आम आहे मदीने वाले साईं फरमायो ते फातिमा लिआल मुहम्मदिन खासतिन वलिल मुस्लिमीन आम ए फातिमा या जेके कुर्बानी जो अजर ऐं सवाब आहे अमलन जो तुरण आहे उन जो मीज़ान हसनात में वज़न थियण आहे इहो रुके मुंहिंजे अहल बैतन जे लाइ ख़ासि न आहे मुंहिंजी उम्मत में जेको बि कुर्बानी कंदो उन सभिनी खे इहो अजर सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो या अय्युहन्नास दहू वहतसिबू बिदिमाइहा फइन अद-दम इन वक़अ फिल अर्द फइन्नहु यक़अ फी हिर्ज़िल्लाहि अज़्ज़ व जल ए कुर्बानी करण वारो जॾहिं कुर्बानी कयो था त उहा अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर कयो ईअं न माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ फेसबुक में तस्वीर हणो त माण्हू चवंदे फलाणे वाह ॿुधबो ख़ैरात कयो को या वाह वाह फबदी अजर न मिलंदो माण्हुनि जे देख वेख जे लाइ अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर कुर्बानी कयो साईं फरमाइनि था जेको रब जे रज़ा जे ख़ातिर कुर्बानी कंदो आहे उन जे खून जो कतरो ज़मीन ते किरंदो आहे त उहो माण्हू कुर्बानी करण वारो अल्लाह जे पर्दे ऐं पनाह में अची वेंदो आहे अल्लाह जे अज़ाब खां अल्लाह जी गिरफ़्त खां जहन्नम जी बाहि खां इहो कुर्बानी करण वारो अल्लाह जे अमान ज़मान हिफ़ाज़त में अची वेंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला जल्ल शान असां सभिनी खे कुर्बानी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए मदीने वाले साईं फरमायो मन वहा तय्यबतन नफ्सहु मुहतसिबन लिउज़हियतिही कानत लहू हिजाबन मिनन नार जेको कुर्बानी करे थो पर दिल जे ख़ुशी सां महांगो जानवर वरितई 5000 वारो हुन भागे में 50,000 में किलो वरितई 50,000 में भले 50,000 जा 50,000 भले तीबन बिहा नफ्सहा दिल जे ख़ुशी सां ख़र्च करे वठी आयो उन जानवर खे पाले थो ताते थो निपाए थो पंहिंजे हथनि सां गाढ़ो खाराए थो साईं फरमाइनि था कानत लहू हिजाबन मिनन नार क़यामत जो ॾींहुं थींदो इहा कुर्बानी जो जानवर जहन्नम जी बाहि खां बणंदो बणंदी वेंदो दोज़ख जी बाहि हिनखे विसारींदी जे दुनिया में कुर्बानी कई हूंदी ऐं मदीने वाले साईं फरमाया मा अनफक़तिल बरक फी शैइन अहब्ब इलल्लाह मिन नहरिन युनहर फी यौम ईद जे दिहाड़े ते जेको तव्हां ख़र्च कयो उन में भलो ख़र्च उहो अथव जेको कुर्बानी जे मथां ख़र्च कयो अल्लाह वटि पसंदीदा ख़र्च इहो आहे ये पैसा सचाया पैसा है अल्लाह वटि पसंदीदा पैसा है जेके कुर्बानी जे राह में ख़र्च कया वञनि था ऐं क़यामत जे ॾियारे में हर इंसान के मिनकुम इल्ला वारिदुहा वकान अला रब्बिक हतमम मक़दिया हर माण्हू खे जहन्नम खां टपणो पवंदो छो त जन्नत परे पासे हूंदी हिसाब जो मैदान हिन पासे हूंदो विच में दोज़ख हूंदो जेको जन्नत में वेंदो उनखे लाज़िम पुलसरात करणी पवंदी पुलसरात टपंदो जेकॾहिं टंडो गुलाम अली वञिणो आहे त चैनल क्रॉस करणो पवंदो न जे चैनल न टपंदो त टंडो गुलाम अली कीअं वेंदो जावाट ते कीअं वेंदो शीशमहल ते कीअं वेंदो शीशमहल ते जेकॾहिं वञिणो आहे त उनखे चैनल टपणो पवंदो इमिनकुम इल्ला वारिदुहा अल्लाह फरमाए थो तव्हां में हर हिक खे दोज़ख ज़रूर टपणो पवंदो तॾहिं तव्हां जन्नत में वेंदो पोइ उन दोज़ख जो जेको अर्ज़ हूंदो वेकर हूंदी केॾी हूंदी 500 साल जो पंधु उन ते हिकिड़ी पुल रखियल हूंदी जेका वार खां सन्ही हूंदी तलवार खां तिखी हूंदी उन तां टपणो पवंदो उन पुल तां चढ़ी जन्नत जे पार वञणो पवंदो साईं फरमाइनि था सम्मिनु दुहायाकुम वही अल सिरात मतायाकुम पंहिंजे कुर्बानी जे जानवरनि खे पाले ताते मवार कयो क़यामत जे ॾियारे इहे पुलसरात टपाइण जे लाइ तव्हां जूं सवारियूं बणजंदा जे दुनिया में कुर्बानी कई आहे न
यो कुर्बानी जो जानवर जब मानो पुलिस रास्ते पहुंचंदो न तो यो जानवर क्यों बीठो हूंदो चलो मुझे चढ़ तो के पुलिस रास्ते पार पहुंचाया जब उन्हें जानवर पे चढ़ंदो तो वो ये क्रॉस कंदो ये खिलड़ जो तजल्लुल थींदो आहे जैसे बिजली चमकती है बारिशों के अंदर बिजली की कड़क और चमक की मांग वो जानवर उसको जहन्नम से पार पहुंचा देगा जन्नत की तरफ इन जगह कुर्बानी जरूरी है कुर्बानी तवाजी सवारी थींदी दोज़ख खां टपाए तवाजी जन्नत में पार पहुंचाइण जे लाइ पर जे मालदार ना है पैसो रोकड़ ना है उन्हें कुर्बानी न करे सकियो तो वो पुरसरात कीअं टपंदो जेकॾहिं निमाज़ी हुयो न या निमाज़ जे मस्जिद में पढ़ंदो हो या मस्जिद उन्हें के पुरसरात उकारे पार सुभान अल्लाह सुभान अल्लाह के गफारी मस्जिद में फजलाबादी गफारी मस्जिद में निमाज़ी आए उन्हनि खे इहा गफारी मस्जिद उकारे जन्नत में पार पहुंचाई को पंहिंजे पाड़े जी कहिड़ी मदीना मस्जिद को ज़करिया मस्जिद को कहिड़ी मस्जिद जो जमा किया हर मोमिन के हर निमाज़ी के इहा मस्जिद दोज़ख उकारे जन्नत में पार पहुंचाई छॾी ये जो मक़सद कम ज़रूरी आहे फसल्ले रब्बिका वनहर दोज़ख खां पार पहुचण चाहियो था जहन्नम खां टपी जन्नत में पहुचण चाहियो था फसल्ले रब्बिका नमाज़ पढ़ो या नमाज़ या मस्जिद तव्हांजे लाइ दोज़ख के टपाइण जी सवारी बणिजंदी ऐं कुर्बानी जो जानवर तव्हांखे जहन्नम खां पार पहुचाइण जी सवारी बणिजंदी अजान गिरामी त जन के अल्लाह ताला माली तौफीक ॾिनी आहे वो कुर्बानी करे जेके माली तौफीक ना है वो नमाज सा घणी दिल लाए मस्जिद जा घणा पंदड़ा करे मदीने वाले साईं फरमायो तो मुखे अल्लाह फरमायो या अहमद बशिर मशाहीन बिजुल्म इलल मसाजिद मिन नूर ताम यौमल क़ियामा ए मुजा महबूब जेके रात जे ऊंदा हिन मस्जिद दे पंधकन था उन्हनि खे खुशखबरी दे क़यामत जे ॾींहुं उथंदा उन्हनि जे अॻियां पोयां नूर चमके घोषणा अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे निमाज़ी बणाए असां सभिनी खे मदीने वाले साईं जे फर्मा बरदारी की तौफीक अता फरमाए कुर्बानी करने की तौफीक अता फरमाए सुन्नत शरीयत दीन के रास्ते पे हलने की तौफीक अता फरमाए अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द अल्लाह